सतराम शरणम सतराम शरणम सतराम शरणम सतराम शरणम सतराम शरणम सतराम शरणम सतराम शरणम। सचो सतराम। पाठ साहब साई छंछर जे शुभ अवसर ते जै मौके ते अमर शहीद भगत कंवरराम साहब जिन जे शहादत जो ॾींहुं जेको 1 नवंबर ॾियारी जे ॾींहुं थी रहियो हो, तंहिंखे ॾियारी जे करे अॼु संत सतराम धाम रायपुर सां गॾु हर हिकु जॻह ते मल्हाइजी रहियो आहे। सो अहिड़े अवसर ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। शहादत भी हकीकत में हूंदो संसार छॾण जो ॾींहुं आहे, पर उन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे लाइ सभाॻो इन्ही करे हूंदो आहे छाकाणि त हू उन ॾींहं ते पंहिंजे घर में पहुचंदा आहिनि। आम इंसान सां जेके बि आहियूं उहे मौत जे ॾींहं खां डिॼंदा आहियूं। कोई असांखे चवे तूं मरंदे त मां ख़ुशी कंदुमि या वाधायूं ॾींदुमि, पर उहो ॾुखियो लॻंदो आहे। पर इन्हनि संतनि ऐं महात्माउनि जे ॾींहं खे असां ख़ुशी हर्ष व उल्लास सां मल्हाईंदा आहियूं। छाकाणि जॾहिं आम इंसान कोई संसार छॾींदो आहे त हू कर्मनि जे बंधन में ॿधल हूंदो आहे। उनखे पतो न हूंदो आहे त मूंसां छा थींदो। इन करे हर हिकु इंसान मौत को ख़ौफ़ खाईंदो आहे, छाकाणि तोखे पतो न हूंदो आहे त मां जेके कर्म कया आहिनि मुंहिंजो फल अॻिते छा मिलंदो। मूंखे दुख मिलंदो, सुख मिलंदो, स्वर्ग मिलंदो, नर्क मिलंदो, कहिड़ो जनम मिलंदो, कहिड़ी जूण मिलंदी, उनखे कोई पतो कोन्हे हूंदो। तंहिंजे करे हू ख़ौफ़ खाईंदो आहे। मां आहियां त इंसान, पर पतो न आहे अॻिते हैवान थींदुसि, अलाए के जनम में वेंदुमि छा थींदो। इन करे ख़ौफ़ ज़दा हूंदो आहे। पर ये संत, ये महात्मा हकीकत में पंहिंजो कर्म कटे करे उन अवस्था ते पहुचंदा आहिनि जिते उन्हनि खे पतो हूंदो आहे त मूं जेको कुझु कयो आहे अॻिते अञा बहितर। तंहिंजे करे भगत साहब खे ॾिसंदासीं, हुन वञण खां अॻु में ई पंहिंजी तयारी करे छॾी। जॾहिं हू राड़की साहब खां रवानो पए थियो त पोइ डेवरी साहब में
वो काफ़ी अरसो शीश झुकाए करे वेठो रहियो ऐं सिर्फ़ु वेठो ई न रहियो पर जो सचे साईं सां संवाद ॻाल्हाइण में थींदो रहियो। एसि ताईं जो ट्रेन जो टाइम थी वियो ऐं हिंदी सचे साईं सां वार्तालाप हली पए। हिकिड़े शख़्स अंदरि देरि सां वञी करे चयो चयोसीं हलूं ट्रेन जो टाइम थी विया। भगत साहब चयोसि तव्हां ॿाहिरि वियो अॼु जी ट्रेन पाण खे छॾे करे कोन वेंदी इहा रेल पाण खे खणी करे हलंदी। ऐं पोइ हू केतिरो देरि सां बि शीश झुकाए करे वेठो रहियो। जॾहिं ॿाहिरि आयो उनखे पंडित चयो स्टेशन ते सही न वञो गिरह गोचर सही न आहे कुछ भी थी सके थो। हुन खिलंदे चयो अॼु न वञा कॾहिं न मरंदो। चयो न साईं मरणो त आहे पर वक़्तु करी वेंदो। चयो थोरे वक़्त जे लाइ पाण खे रखण लाइ मां सचे साईं जे द्वार ते वचन ॾिनो आहे जेकॾहिं सचे साईं सां वचन निभाईंदो वेंदुमि त पोइ सिधो उनजी गोद में वेंदुमि। जेकॾहिं संसार जे ख़ौफ़ खां वेंदुमि त अॻिते वरी संसार भोॻाईंदो। तंहिंजे करे मूंखे सचे साईं तरफ़ वञिणो ई आहे। ऐं हू अॻिते वधियो। जॾहिं वापसी ते दादू पहुतो उन रोटी जो गिरह खयो हू हथ में छॾाइजी वियो ऐं हुन रोटी बंदि कई। चयोसीं खायो चयो न मुंहिंजो दाणो पाणी पूरो थियो। ऐं उते मारू राग गायो। ॿिए चयो साईं ख़ुशी जो मौक़ो आहे मारू कीअं। चयो मां पंहिंजो पाण ते ॻायां थो। पोइ जॾहिं हू स्टेशन ते पहुतो ऐं गाॾी हली त पोइ पूरी घटना घटिजी वई। हक़ीक़त में माण्हुनि सम्झो भगत साहब संसार छॾियो पर हक़ीक़त में उन पंहिंजो पाण खे लाल करे सचे साईं जी गोद में ॾेई छॾियो ऐं वचन में हमेशह जे लाइ पाण खे समाए छॾियो ऐं अमरता खे पातो। उनखे पतो त मां सचे साईं जी गोद में वञा थो ऐं पोइ उन पंहिंजे अंत ताईं ॿुधाईंदो वियो त मां सभु कुझु पातो मूंखे अंत जो पतो आहे त मूंखे किथे पहुचणो आहे। तंहिंजे करे असां जेको इन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि जे वर्सी खे मेले खे शहादत खे प्यार सां उत्सव सां ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। ऐं जो मक़सदु इहो न आहे उनजे मौत खे ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। ऐं जो मक़सदु इहो हूंदो आहे त असांजी तमन्ना हूंदी आहे जे उन पद ते पहुता उन मंज़िल ते पहुता सचे साईं जी रहमत खे पातो जो बिल्कुलु बेफ़िक्र थी करे मां संसार मां जीत पाए करे संसार मां तरी करे मालिक जी रहमत ते वञा त मूंखे कोई परवाह ई न आहे। ऐं ख़ुशी सां मल्हाइण जो मक़सदु आहे असां सभिनी जी चाहत हूंदी आहे त जीअं उन पंहिंजी मंज़िल पाती ख़ुशी सां मल्हाइण जो मक़सदु आहे शल इहा असांखे बि मंज़िल मिले असां बि संसार सागर खां तरी करे पार पऊं मालिक जी गोद में पहुचूं जी रहमत ताईं पहुचूं। सो हक़ीक़त में इहो ॾींहुं पाण मल्हाइण ऐं पाण जाॻाइण जो ॾींहुं हूंदो आहे ऐं पाण खे जाॻाए तॻे सघिबो आहे जॾहिं असां जॾहिं बि कुझु ॻाल्हाईंदा आहियूं सोचींदा आहियूं सत्संग कंदा ॿुधंदा आहियूं या कुझु बि कथा कहाणी कुझु पढ़ंदा ॿुधंदा आहियूं त पोइ असां हमेशह ॿियनि जी तलाश कंदा आहियूं ॿिया कीअं।
असां भॻवान जी तलाश कंदासीं, असां गुरू जी तलाश कंदासीं, उनजे गुणनि खे ॾिसंदासीं, उनजी चङाइनि खे ॾिसंदासीं, उनखे ठिठोलींदासीं, उनखे ॾिसंदासीं त उहो कीअं मूंखे कीअं खपंदो। उहो सभु पंहिंजी जॻह ते ठीकु आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि असांखे सम्झ में अचणु खपे त असां उन्हनि खे तलाश करण जी कोशिशि कंदा आहियूं, उनजा गुण ऐं सभु कुझु ॾिसण जी कोशिशि कंदा आहियूं जेके असांखां घणा मथे हूंदा आहिनि। ऐं वरी उनजो फ़ैसिलो बि असां पाण कंदा आहियूं, कहिड़ो सही आहे कहिड़ो ग़लति आहे। हक़ीक़त में उन्हनि खे जाचण खां अॻु हक़ीक़त में असांखे पंहिंजो पाण खे जाचणो पवंदो त मां पाण कीअं आहियां, मुंहिंजो जीवन छा, मुंहिंजी कहाणी छा। असां कथा त खणंदा आहियूं, पर कॾहिं इहो ॾिठो आहे त मुंहिंजी पंहिंजी कथा छा आहे। असां उन्हनि जी कहाणी खे त तबसरो कंदा आहियूं, कॾहिं पंहिंजी ज़िंदगी जी कहाणी ते असां तबसरो कयो आहे त मुंहिंजी ज़िंदगी छा। असांजी ज़िंदगी में त केतिरियूं ई घटनाऊं हूंदियूं आहिनि, बहितर बि हूंदियूं आहिनि, उबतियूं बि हूंदियूं आहिनि, चङियूं बि हूंदियूं आहिनि ऐं मंदियूं बि हूंदियूं आहिनि। असां पुञ बि कंदा आहियूं, असां पाप बि कंदा आहियूं, पर कॾहिं असां नज़र पंहिंजो पाण ते दौड़ाई आहे। जेकॾहिं उनजे गुणनि खे ॾिसी करे असां पंहिंजे गुणनि खे ॾिसंदासीं भई उहे मूं मंझि आहिनि या न, अगरि उहे धारण कंदासीं त असां अॻिते वधंदासीं। उनजे गुणनि खे ॾिसी करे जेके असां में अवगुण आहिनि, अगरि उनखे असां कढंदासीं, ॿाहिरि फिटी कंदासीं त पोइ असां ऊचाई खे छुहंदासीं। आम तौर सां सभु इंसान उन गुरनि जी तलाश कंदा आहियूं, भॻवान जी तलाश कंदा आहियूं, उन माण्हू जी तलाश कंदा आहियूं, पर उनमें पंहिंजो पाण खे भुलिजी वेंदा आहियूं। हक़ीक़त में तलाश असांखे पंहिंजो पाण खे करिणो आहे, ॾिसणो पंहिंजो पाण खे आहे। ऐं भगत साहब खे उहा सच साईं रहमत ॾिनी, जॾहिं उनखां टोपी वापसि कराई त टोपी में दुख आहे, तंहिंजे करे अहिड़ो कोई कमु न कर जेको दुख मिले। उनखां बाद उन सभु कुझु छॾे ॾिनो, कोई अहिड़ो कमु न कयो जंहिंजो कर्म कोई उल्टियो थिए। ऐं कॾहिं कोई चवंदो बि हो, चवंदो संसार बेशक न ॾिसे पर उहो सचो साईं त ॾिसे थो, मालिक त ॾिसे थो, उहो त पंहिंजे कर्म जो फल मूंखे मिलंदो न, कर्म त ॾिसे थो। सो हक़ीक़त में असांखे सम्झणु खपे इहो मौक़ो असां पंहिंजो पाण खे जॾहिं ॾिसंदासीं ऐं भगत साहिब जॾहिं पंहिंजो पाण खे ॾिसणु शुरू कयो, मुंहिंजो कर्म कीअं मूंखे जीअं सचो साईं चयो हूंदे अमल कयो, त पोइ अंत समय ताईं मूंखे पतो त वेंदे वेंदे बि मुंहिंजो कर्म छा। भई वञा थो, पोइ उन ॾेर साहिब तो बि मोकिलायो, पंडित खे बि मना कई, ग्राही ते बि चयो, वक़्तु पूरो थियो। ऐं न सिर्फ़ु उहो चयो पर गीत ॻाईंदे ॻाईंदे खिलंदे खिलंदे सचे साईं जी गोद ताईं पहुतो। तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं हक़ीक़त में पाण संभालणु, पाण बणाइणु, पंहिंजो पाण खे संभाले करे अॻिते खणणु ऐं पंहिंजो पाण खे मल्हाइण जो ॾींहुं आहे। त अॼु असां सभु पंहिंजे जीवन जी कथा खे पाण ॾिसूं त मूं में गुण कहिड़ा, अवगुण कहिड़ा, ऐं पोइ उन सचे साईं जूं रहमतूं जेके हुजनि उहे असां गुण खणंदा वञूं ऐं जेके अवगुण हुजनि उनखे ॿाहिरि छॾींदा हलूं त असां बि
उन्हीं वांगुर चमकी करे मालिक जी रहमत के पाए सदाई लाल रहंदा से सदाई ऊंचाई के छोड़ा से बैठे शायद ये प्यार भरे मौके थे पर सब गाते हो उन्हीं से जो सतगुरुदार यही अल्तजा अरदास है बेनती तपा सबनी खे अड़ी सुमत है रहमत बख्शे जय प्यार से श्रद्धा सा उनकी श्रद्धांजलि देने जलाया है उन्हीं प्यार से कई श्रद्धा सा उनके वचनन के सच साईं जी रहमतुन के पहले जीवन में अपनाए सल सदाई लाल रहूं स्वाद प्यार भरे अवसर पे सबने भावरन बहनरुन ऐं सॼी संगत के पूछ डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब के तरफा आशीर्वाद शुभ कामनाओं वाधायूं सचो सतराम सचो सतराम सचो सतराम। बोलो सचे साईं सतराम दास साहिब की जय। साईं सतराम नालो दुखन नास आ